उनो या हे या इन क़िस्म जे आवाज़नि जी घटि वधाई करणी पवंदी या ही ऐं हे में फ़र्क़ु करणो पवंदो। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मशीन खे असां इहा ॻाल्हि ॿुधायूं त असां ज़बर ज़ेर जज़्म पे इस्तेमालु करे ऐं उन्हनि जा आवाज़ जेके आहिनि से मुख़्तलिफ़ कढंदा आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में इहो मसइलो बजाए इन जे ॿोलीअ जी जेका ठहियल सूरत आहे उन में का ड्राह ड्रूह कजे, उन ड्राह ड्रूह जे बजाए असां जेकॾहिं डेटा पंहिंजी खे या ॾेई छॾियूं त असां वटि ज़बर ज़ेर इहा इस्तेमालु थींदी आहे हिन आवाज़ जे तहत। त मुंहिंजे ख़्याल में असां इहो मसइलो वधीक सवलाई सां हल करे सघूं था। मां सम्झां थो इहो तव्हां असां लाइ वधि में वधि 20-25 साल मसइलो त इहे मसइला ई ख़तमु थी वेंदा वालिया। कंहिं खां पोइ कहिड़ो लफ़्ज़ अचे थो मशीन सम्झी थी वञे हली त हे कंहिं थो चवणु चाहे। असां डेटा कोन विधी आहे क़िबला, असांखे ख़बर ई कोन त मां न आया मां हा। हुन मूंखे मां न ॾिनो, हुन मूंखे मां ॾिनो, जुमिलो आहे सही बीहंदो। हुन मूंखे मां ॾिनो माना नून घुणो करे मां पेश कयां, छा इहो जुमिलो सही थींदो? तूं सां मां ॻाल्हायां थो, तूं सां मां न ॻाल्हायां थो, छा इहो जुमिलो सही थींदो? बाबा तव्हां जेतिरो लैंग्वेज विझंदव मशीन सम्झंदी वेंदी त मां नथो चवणु चाहे, मां थो चवणु चाहे। तव्हां विझो न, इहो इशू कोन्हे, इहो असांजो दिलि में न कजो, इहो असांजा हथ जा बि ठहियल आहिनि इशू, ईअं कोन्हे। मशीन खे हलणु तरियो, इहो केॾो मसइलो आहे। ज़्वाद कीअं उचारे? अड़े बाबा तव्हां ज़ाल खणी ज़े सां लिखो या ज़्वाद सां लिखो, सिंधी खणी नथो उचारे, पर आहे त ज़ाल ज़े ज़ंजीर सां न। मशीन सम्झींदी त ज़ाल जो ज़िक्र करे थो, इहा ज़ाल ई थींदी। मुंहिंजे ख़्याल में जेतिरी तव्हां डेटा विझंदव ओतिरो कमु थी वेंदो। इशू वधि में 10-15 साल त ज़ाहिर आहे पोड़ा जेसि ताईं हलनि तेसि ताईं हलंदा।